الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه إلى يوم الدين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقال لهم نبيهم إن الله قد بعث لكم طالوت ملكا قالوا أنى يكون له الملك علينا ونحن أحق بالملك منه ولم يؤت سعة من المال قال إن الله اصطفاه عليكم وزاده بسطة في العلم والجسم والله يؤتي ملكه من يشاء والله واسع عليم. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. اكبر وغري سلام. प्यारा दोस्तों, इलेक्शन जो ज़मानो आहे ऐं उम्मीदवार वोटन के आसरे दर दर घूमी रहा है। मुझी दिल चवे थी तो हालात हाजरा के मद्देनजर रखंदे आउं तव्हांखे इहो अर्ज़ करणु चाहियां थो त क़ुरान और हदीस की रोशनी में वोट जो हक़दार केरु आहे। अल्लाह जो कुरान बकर सूरत मजा जेके अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया इन लफ्ज़न के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू आगाह फरमायो आहे त हुकूमत ताज ऐं तख्त जो हक़दार केरु आहे। माण्हुनि जी सोच छा आहे ऐं ख़ालिक़ अकबर जो ऐलान कहिड़ो। अॼु उम्मीदवार वीचारा बंगलनि वारा एयर कंडीशननि में वेहण वारा तेजारनि ते चढ़ण वारा अॼु ओचितो उन्हनि खे ग़रीब यादि पइजी आहे। निकिरी पिया आहिनि ग़रीबनि जा हमदर्द हद ॾोखी हीननि जा हमराह ग़रीबनि जे दर दर ते फातिहा खानियूं उज़ुर खाहियूं पुराणियूं जन ग़रीब मिस्कीन माण्हू खां पासे ॾेई हुनजो लंघण खां बि नफ़रत कंदा हुआ। पंहिंजे बंगले जे कालीन ऐं गालीचे जे मथां के ग़रीब जो पैर अचे त नफ़रत विचां हुनखे धिको ॾेई छॾींदा हुया। अॼु ग़रीबनि जा हमदर्द बणिजी निकिता आहिनि ऐं वोटनि जे आसरे ते साहबनि जा गुस्ताख ॿुधी खड़ा थिया आहिनि बीठा आहिनि। मुंहिंजे आका मदनी ताजदार जा गुस्ताख महबूब जे शान जा मुनकिर उहे भी वोटन में बीठा आहिनि। हिन वक्त में ए महबूब जा गुलाम महबूब जा परवानो असांखे सही फैसलो करणो आहे। त वोट कंहिंखे ॾिबो ऐं तव्हांजो फैसलो तव्हां जेको अॼु फैसलो कंदो इहो मुस्तक़बिल जे लाइ सुठा असरात पैदा कंदो। दोस्तन मोहतरम,
मूसा कलीमुल्लाह, अल्लाह जो प्यारो पैगंबर, उन्हें जे कौम बनी इसराइल जे अंदर हजरत मूसा कलीमुल्लाह जे दुनिया ता पर्दे फरमाइण खां बाद अलम तर इलल मलए मिन बनी इसराइल मिन बाद मूसा, रब तो फरमाए अलम तर, छा न ॾिठो तो ए महबूब, खिताब मदीने वाले साईं, अलम तर इलल मलए मिन बनी इसराइल मिन बाद मूसा, हजरत मूसा अलैहिस्सलाम का बाद में बनी इसराइलन जी जेका जमायत हुई, छा महबूब उन्हनि खे तो कोन ॾिठो? अड़े माण्हू तो चवनि था त नबी खे भित जे पोयों जी ख़बर कोन्हे, नबी खे इहा ख़बर कोन्हे त कल्ह छा थियो, सुभाणे छा थींदो, पर रब जो क़ुरान थो चए त महबूब तुंहिंजे ज़ाहिरी विलादत खां सॼो अॻ में जेको वाक़ियो थियो हुयो, अलम तर इलल मलए, छा तो उन वाक़िए खे कोन ॾिठो? ॾिठई या कोन ॾिठई? या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा, ए गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, असां तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे। वजना बिका अला हाउलाई शहीदा, महबूब इन्हनि सभिनी जे मथां तोखे शाहिद बणायूं। शायद उहो हूंदो आहे जेको मुशाहिदो करे, जेको ॾिसे। रब तो फरमाए अलम तर इलल मलए मिन बनी इसराइल मिन बाद मूसा, महबूब छा मूसा अलैहिस्सलाम का बाद में बनी इसराइलन वारी उन्हें जमात के तो कोन ॾिठो? ॾिठई कोन ॾिठई? इद कालू, जंहिं वक़्तु चयाऊं लिनबिय्यिन लहुम बअस लना मलिका, ए असांजा नबी असांजे लाइ को बादशाह मुक़रर कर। इहो वाक़ियो कहिड़े ज़माने जो आहे? बनी इसराइलन जो। हज़रत मूसा कलीमुल्लाह खां कई मुद्दतूं कई ज़माना बाद जो वाक़ियो आहे। ऐं इहो नबी हुयो, मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहे, तफ़सीर दुर्र मंसूर में इमाम सुयूती आंदी आहे रिवायत, तफ़सीर बग़वी वारे लिखियो आहे, तफ़सीर कुर्तबी लिखियो आहे, तफ़सीर इब्न कसीर लिखियो आहे त इहो वाक़ियो हज़रत शमूएल अलैहिस्सलाम, चओ सुभान अल्लाह, हज़रत शमूएल अलैहिस्सलाम खे संदसि क़ौम वारा गॾिजी मेड़ करे आया। अर्ज़ कयूं त असांजा नबी असांजे लाइ को बादशाह मुक़रर कर। अमालीक जूं क़ौमूं, असांजा दुश्मन, इहे अमालका असां ते चढ़ाई करे अचनि था, असांजा बच्चा मारे विया, असांजूं लटियूं लुटे विया, असां सां ज़ुल्म करे विया, पर असांजो को अॻवान कोन्हे, असांजो को बादशाह कोन्हे, असांजो को हाकिम कोन्हे। असांजे लाइ को हाकिम मुक़रर कर त असां इन्हनि दुश्मननि सां जिहाद कयूं, जंग कयूं। इज़ क़ालू लिनबिय्यिन लहुम बअस लना मलिकन नुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, असांजे लाइ बादशाह मुक़रर कर त असां अल्लाह जे राह में जंग कयूं। क़ाल हल असैतुम इन कुतिब अलैकुमुल क़िताल अल्ला तुक़ातिलू, अल्लाह जे नबी चयो त मां त तव्हांखे बादशाह मुक़रर करे ॾियां ऐं अॻवान रहबर तव्हांजो हाकिम मुक़रर कयां ऐं अल्लाह वटि जंग तव्हां ते फर्ज़ थी वञे, जिहाद करणु तव्हां ते लाज़िम थी वञे, ऐं तव्हां जिहाद न कयो त पोइ अल्लाह जो हुकुम मिले त सिर कटण जे लाइ निकिरो ऐं तव्हां भारी जी पेड़ कटी बीहो न पोइ। कालू वमा लना अल्ला नुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, चवण लॻा त असांखे छा थियो आहे जो असां अल्लाह जे राह में जंग न कंदासीं? कहिड़ी रुकावट आहे असांखे? साईं तूं बादशाह रुॻो मुक़रर करे ॾे, पोइ ॾिस त असां कहिड़ा था बूटा बारी। वमा लना अल्ला नुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह वक़द उख़रिजना मिन दियारिना व अबनाइना, असांखे ज़ालिमनि असांजे घरनि मां कढी छॾियो आहे, असांजे बच्चनि खे दरबदर करे छॾियो अथनि, असां पंहिंजे दुश्मननि सां जंगियूं कंदासीं, लड़ायूं कंदासीं, पर को अॻवान त हुजे न। मालूम थियो
त क़ौमुनि जे लाइ, क़ौमुनि जे लाइ, कबीलनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ उन्हनि जा अॻवान, उन्हनि जा बादशाह सरमायो हूंदा आहिनि। जेकॾहिं बादशाह सही मिले, हुकुमरान वक़्त जो सही मिले, त उहा क़ौम ख़ुशनसीब आहे। जेके अदल वारो हाकिम मिले, जंहिंखे आया ऐं रैयत जे मथां रहम ऐं बाझ करण वारो हुकुमरान जन जे मथां मुक़ररु थिए, त इहा क़ौम वॾी ख़ुशनसीब ऐं भाॻनि वारी क़ौम। ॾिसी, माण्हू दुश्मन सां लड़ाई नथो करे सघे, काफ़र सां जंग नथो करे सघे, दुश्मन खे नेस ताईं नाबूद नथो करे सघे, जेसी ताईं क़ाइद हिम्मत भरियो न हुजे, जेसी ताईं बादशाह हुकुमरान आदिल न हुजे, इल्म वारो, हिकमत वारो, फ़हम वारो, सम्झ वारो हुकुमरान न हुजे, त खटियल बाज़ी बि हारजी वञे। जीअं असां पुराणे बुतार कयो, कारगिल वारी खटियल जंग वञी हुते पिणस खे वञी ॾेई हाराए आयो। हिते शहीदनि जा रत हारिया विया ऐं खटियल जंग, मैदान जी खटियल जंग टेबल ते हुननि जे हवाले करे आहे। क़ाइद सही न मिलियो, अॻवान सही न मिलियो, त खटियल जंग हाराइजी वई। हे बनी इसराइल चवण लॻा त साईं असांखे रुॻे हाकिम सुठो मुक़ररु करे ॾे, पोइ ॾिस त असां कीअं था ख़ुदा जी राह में जंग कई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। फलम्मा, ॿुधो, फलम्मा कुतिब अलैहिमुल क़िताल तवल्लौ। जॾहिं अल्लाह ताला जल्ल शानु उन्हनि ते जंग फर्ज़ कई, हाकिम बि मुक़ररु थी वियो, जिहाद लाज़िम थी वियो, त सभु पिड़ो कढी ॾी। इल्ला कलीला, बाक़ी थोरा वञी बचा। वफ़ादार, सिर ॾियण वारा थोरा। कुटी खाए क मजनू घणा, सिर ॾियण वारा। कुटी खाए क घणा। तवल्लौ इल्ला कलीलम मिनहुम। फिरी विया। जंग जो टाइम जेॾी महिल थियो त मैदान छॾे भॼी विया, मगर सिर्फ़ थोरा। तफ़सीर कुर्तबी वारो लिखे थो त उन जॾहिं नबी सगोरे उनखे हाकिम मुक़ररु करे ॾिनो त 80,000 माण्हू निकिता जंग जे लाइ। घणा? 80,000। वरी जेॾी महिल आया उन्हनि दुश्मननि जब्बारीन जी क़ौम जे साम्हूं आया त राति जे पेट में बाक़ी वञी 4,000 बचा, ॿिया सभु भॼी विया। 80,000 मां 4 बचा, बाक़ी घणा विया? 74,000 गोली थी विया। पोइ नबी सगोरे अॻ में चयो पिए न त तव्हां ते जंग जेकॾहिं मुक़ररु थिए त तव्हां कोन कयो मथां, चवनि पिया असां त अहिड़ा का भूखा न आहियूं, भॼी विया। वरी अॻिते हलिया त नबी सगोरे उन पंहिंजे क़ाइद, उन अॻवान, उन रहबर, उन बादशाह उन्हनि खे चयो त हिन नहर खां टपणो आहे, पर तव्हांजे मथां इम्तिहान आहे, नहर जो पाणी न पीजो। छा? पाणी न पीजो। खणी इहे थोरी खणी लप भरे वात ते रखिजो, मिड़ई निड़ी साई कजो, बाक़ी पाणी पीजो न। हिननि चयो वञो बि जंग ते ऐं उञ बि मरूं, हे चए थो पाणी बि न पियो। इहे जेकी 4,000 बचा, उन्हनि मज़ो ॿिया बि सभु भॼी विया, बाक़ी वञी 315 ॼणा बचा। उन्हनि 315 ॼणनि सिर्फ़ हीअं लप भरे ऐं पाणी वात ते रखियो ऐं हिकिड़ो ढुकड़ो पीतो, जीअं उन्हनि खे पंहिंजे अॻवान चयो हो, जीअं पंहिंजे क़ाइद हुकुमरान उन्हनि जे लश्कर जे सालार जीअं चयो, उन्हनि ईअं कयो। पोइ जन घणो पाणी पीतो, उन्हनि खे उञ जी बीमारी लॻी, उञ उन्हनि जी लहे न पई, पीअंदा वञनि उञ वधंदी वञे, पर जन पंहिंजे क़ाइद जो चयो मञी सिर्फ़ चंद ढुक या हिकिड़ी लप भरे निरी रुॻे साई कई, उन्हनि खे वरी करे उञ लॻी कान। मालूम थियो त हाकिम जॾहिं मुक़ररु थिए त उनजो चयो मञिबो, उनजे ठाहियल कानूननि ते अमल कबो, त उन में क़ौम जी बहितरी आहे, भलाई आहे, बहबूदी आहे। सम्झो था? हाणे जी ॻाल्हि हली पई इंतिखाब जी, त नबी सगोरे खे चऊं असांजो हाकिम मुक़ररु करे ॾे। हज़रत
शमूएल अलैहिस्सलाम चयो त बीहो मां रब को पुछां जेको अल्लाह ताला मुक़रर करे। हज़रत शमूएल अलैहिस्सलाम के रब जे पारां हुकुम मिलियो त हिननि जे लाइ तो पंहिंजे घर में जेको तेल अथई सिनी में रखियो कि तेल हीअं सिधो करे रखो, जेको माण्हू ईंदो हाकिम बणजण वारो हूंदो त इहो तेल पाण उॿरण लॻंदो, उहो तेल हुनजे मथे ते लॻाइजे ऐं उनखे हाकिम बणाए। उन बनी इसराईलनि जे क़ौम में तालूत नाले हिकिड़ो शख़्स हुयो जेको वॾो ताक़तवर हसीम कद्दावर मुड़ुस पहलवान बहादुर ॼाणू जंगियुनि जे फन जो माहिर, पर हुयो वीचारो ग़रीब। छा हुयो? ग़रीब मिस्कीन, न पैसो न पंजड़। छा कंदो हो? गदहड़ा चारींदो। छा कंदो? गदह चारींदो। हिकिड़े ॾींहुं हिन जा गदह गुम थी विया। गदहनि ॻोल्हण जे लाइ हे हुजे ॿियो हिकिड़ो साथी हुजे, गदह ॻोल्हींदा वञनि हथ न अचनि। हज़रत शमूएल जे घर को लंघिया त उन ॿिए साथी चयो हीउ नबीअ जो घर आहे, नबीअनि खे ग़ैब जा इल्म हूंदा आहिनि, हल ताली पुछो त ॿुधाए छॾींदो। नबीअनि खे ग़ैब जो इल्म, अरे बनी इसराईलनि वारा उन्हनि जो इहो अक़ीदो हो त उन्हनि जे नबीअ खे ग़ैब जो इल्म आहे, ऐं नबीअ जे मदीने वारे आका जे कलमे पढ़ण वारो चए त नबी खे ग़ैब जो इल्म आहे ई कोन। हज़रत तालूत हज़रत शमूएल जे घर में आयो त हली पुछां त मुंहिंजा गदह गुम थी विया आहिनि, त इहे किथे हिन ॻोल्हियूं या किथे हथ ईंदा? तूं अलाह जो नबी ऐं रोशन ज़मीर आहीं। हज़रत शमूएल वटि आयो, जेॾी महिल हिन जे घर में पहुतो त तेल पाणे उॿरण लॻो। रब जा फ़ैसिला निराला आहिनि, रब जा फ़ैसिला। अल्लाह अकबर। रब पल में जेकॾहिं पेनू खे बादशाह बणाए त मर्ज़ी वारो, जे बादशाह खे गदागर बणाए त मर्ज़ी वारो। हे त आयो गदहनि ॻोल्हण जे लाइ, पर हिते त मामिलो ई निरालो थी वियो। हज़रत शमूएल अलैहिस्सलाम फरमाए त तूं हिन सारे मुल्क जो बादशाह आहीं, सारे मुल्क जो। ऐं चई मां मिस्कीन माण्हू ग़रीब माण्हू, बस फ़ैसिलो थी वियो, फ़ैसिलो थी वियो। पुट क़ौम बनी इसराईलनि में छा हुयो जो बनी इसराईल तरफ़ हज़रत याकूब खे, कंहिंखे? हज़रत याकूब जो नालो हो इसराईल। इसराईल खे 12 पुट हुया। हज़रत याकूब खे यहूज़ा हुयो, बिन्यामीन हो, यूसुफ अलैहिस्सलाम हुयो, इहे जेके नाला तव्हां ॿुधाए। हज़रत यूसुफ जा भाइर भले खूह में बुछलायो हुन। हे 12 पाण में भाइर हुया, हिननि जा कबीला 12 हुया। इहो क़दीम खां दस्तूर हलंदो पियो आयो त यहूदा जे पुष्ट मंझां जेकी थींदा हुआ उहे बादशाह, ऐं लावी जेको भाउ हुयो लावी उन जे औलाद मंझां बादशाह थींदा। हुन कबीले वारा बादशाह थींदा ऐं हुन कबीले वारा नबी थींदा। हिकिड़े कबीले वारा बादशाह, ॿिए कबीले वारा। हाणे हे जो तालूत खे जो नबी सगोरे मुक़रर कयो, हे न को लावी जे औलाद मंझां न को यहूदा जे औलाद में, हे त विचो न सभु टियों। हज़रत शमूएल अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे घुरायो, पंहिंजे क़ौम खे घुराई, ऐलान कई त बाबा ॿुधो, तव्हांजे लाइ रब जो फ़ैसिलो थी वियो आहे, तालूत तव्हांजो बादशाह हुआ, तालूत तव्हांजो। हाणे ॿुधजाए, बनी इसराईल फिरणी गिरणी क़ौम चवण लॻा त अन्ना यकून लहुल मुल्क अलैना। वाह, तुंहिंजो फ़ैसिलो, हे वरी कीअं बादशाह थींदो? न को भुट्टे जे खानदान मूं, न को पंहिंजे नवाज़ शरीफ जे खानदान मूं, खानदान घराणो ई कोन्हे, वेचारो गाॾी कोन्हे त मिस्कीन चंदा कंदो वठे, इहो वरी असांजो बादशाह थींदो। कोई आशा वारी साॻी सिंह वोट ॾिबो बाबा फलाणे खानदान खे, पोइ कहिड़ो बि हुजे, सम्झो था? अॼु जीअं असांजी ज़हनियत आहे त उन कबीले खे तरजीह ॾिबी, बाबा फलाणे खानदान, वोट उन जो, पोइ कहिड़ो बि कारो कुतो बीहारींदो त बसि वोट उनखे ॾींदा, छो त कबीलो उहो आहे।
हाँ हितों जन को गरीब मिसकीन हिकिड़ो वोटन में बीहे ॾिस भेण सां हाणे हे बि बीठो आहे वोटन में क़ुरान इन ज़हनियत खे ख़तम करणु चाहे थो इहा ज़हनियत ग़लति आहे इस्लाम ऐं क़ुरान असांखे सेखारे थो त हिकिड़ो मिसकीन हुजे ग़रीब हुजे पर उन में जेकॾहिं सलाहियतूं आहिनि त उहो बि हाकिम जे लाइ वोटनि जे लाइ बीही सघे थो उहो बि हक़दार आहे त बादशाह बणजी सघे पर अॼु माण्हुनि खे या नसब था ॾिसनि या पैसो था ॾिसनि आहे या ग़लति थो चवां ॻाल्हायो आहे या ग़लति थो चवां असां वटि इहो दस्तूर आहे या नसब ॾिसंदा कबीलो कहिड़ो आहे खानदान कहिड़ो आहे या पैसो ॾोकर ॾिसंदा पर क़ुरान ऐलान थो करे त न न न वकाल लहुम नबियुम इन्न अल्लाह क़द बअस लकुम तालूत मलिका नबी सगोरे चयो त ए मुंहिंजी क़ौम वारा ॿुधो ॿुधो तव्हांजे मथां अल्लाह ताला जल शानो तालूत खे बादशाह मुक़ररु कयो आहे कंहिंखे तालूत खे बादशाह मुक़ररु कयो आहे कालू अन्ना यकून लहुल मुल्क अलैना चवण लॻा त ए समोइल इहो कीअं बादशाह थींदो इन वटि इहो त हक़दार ई नाहे बिल मुल्क मिन असीं वधीक हक़दार आहियूं पैसो बि असां वटि नसब बि असांजो बादशाह अॻे बि असांजे ई नस्ल में जा थींदा आया आहिनि असांजा पुश्ता पुश्त कादिर अन कादिर असांजे ई नस्ल में जा हुकुमरान थींदा आया आहिनि हे नओं माण्हू हे कीअं बादशाह थींदो असांखे त हिन जी बादशाह त सम्झ में ई नथी अचे बलम युत सातम मिनल माल इन वटि माल जी सघ आहे ई कान पैसो अथसी कोन पेजारो गाॾी अथसी कान बंगलो अथसी कोन हिन पेनूअ खे हिन ग़रीब खे कीअं वोट ॾियूं हे असांजे वोट जो हक़दार नाहे हिन जी हुकूमत कीअं थी सघे थी उहा साॻी ज़हनियत जेका अॼु असांजे माण्हुनि जी आहे बनी इसराइलनि जी बि इहा ज़हनियत हुई चवण लॻा त वलम इहो त सातम मिनल माल हिन वटि माल कोन्हे पैसो कोन्हे बंगला कोन्हनि हे कीअं असांजो हाकिम थी सघे थो हज़रत समोईल अलैहिस्सलाम हुननि जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं समोईल अलैहिस्सलाम ऐलान बि वरी ॿिनि ॻाल्हियुनि जो कयो हुननि ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं कयूं हिकिड़ी नसब जी बि पैसे जी हिकिड़ी नसब जी बि पैसे जी त हज़रत समोईल चवण लॻो त अल्लाह ताला जल शानो जो फ़ैसिलो कीअं रब जे कानून मुताबिक़ हुकूमत करण जो हक़दार केरु आहे तो अल्लाह हज़रत समोईल फरमाइण लॻो इन अल्लाह क़द बअस लकुम तालूत मलिका रब तव्हांजे लाइ तालूत खे बादशाह कयो आहे कालू अन्ना यकून लहुल मुल्क अलैना व नहनु अहक्कु बिल मुल्क मिन्हु व लम युत सातम मिनल माल काल इन्न अल्लाह हस्तफाहु अलैकुम व ज़ादहु बस्ततन फिल इल्मि वल जिस्म हज़रत समोईल फरमायो त ए दुनिया जो पुछण वारो ए नसब जो पुछण वारो रब तव्हांजे लाइ तालूत खे ई धुणी पसंदि करे छॾियो आहे छाजे करे जो हक़दार ही आहे बादशाह बणण जो आल ही आहे जो हिनखे अल्लाह ताला इल्म बि ॾिनो आहे जिस्मानी कुवत बि ॾिनी आहे माण्हूअ खे बादशाहत जे लाइ वोट जे लाइ हक़दार बणजण जूं ॿ शर्तूं आहिनि ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो इल्मु हुजेसि फहम हुजेसि सम्झ हुजेसि माण्हुनि जा मामला सम्झे त मुंहिंजा ग़रीब राज अवाम कहिड़ी तकलीफ़ में आहे उन ग़रीबनि टुटियल माण्हुनि जे दुखनि खे सम्झे ग़रीबनि जे दुखनि जो
इल्म रखे, उन्हनि जी नफ़्सियात खे सम्झे, उन्हनि जे मामलात खे ॼाणे ऐं सही कानून ठाहे ग़रीबनि खे घर वेठे मदद पहुचाए। वसादहू ऐं वधायई इन्हे खे बस्ततन फिल इल्म वल जिस्म, रब उन खे इल्म में भी कुशादगी ॾिनी, जिस्म में भी कुशादगी ॾिनी। हिकिड़ो उम्मीदवार उहो चे वोटनि में उहो बीहे जंहिं वटि इल्म हुजे, ग़रीबनि जी मामलनि खे सम्झे, ऐं ॿी ॻाल्हि उहो जिस्मानी तरह मज़बूत हुजे, जिस्मानी तरह मजबूत हुजे ऐं बदनी कुवत कवी हुजेसि, जीअं वेहे त ॼण शींहुं वेठो आहे। उहो बि बीठो आहे, हुको खणी बीठो आहे, उहो बीठो, मायूं बि बीठियूं आहिनि, औरतूं बि उम्मीदवार बणिजी बीठियूं आहिनि। हाणे हे वरी मुंहं पराइनि मायुनि ॾिसण जे लाइ कई रोशे ते। याद रखो हुकुमरान शर्त कायम कया, हिकिड़ो इल्म हुजे, जो जिस्मानी सलाहियतूं हुजनि, बहादुर हुजे, पहलवान हुजे, बेधड़क हुजे, माफ़िज़ ज़मीर, अंदर में जेका ॻाल्हि हुजेसि सा चङी तरह बयान करे ॼाणे। हाय हाय, जॾहिं मुस्लमाननि जा हुकुमरान इल्म वारा ऐं जिस्म वारा हुया त काफ़र ॾकंदा हुया। मुंहिंजे सोणे उमर जा दास्तान त पढ़ी ॾिसो, अल्लाह अल्लाह, मुझे महबूब जो प्यारो खलीफो हज़रत उमर अमीरुल मोमिनीन बणियो, मुस्लमाननि जो हाकिम बणियो आहे। त हमरा हिकिड़ो अॻु पुठी उघाड़ी गोद ॿधी पई आहे, गारो पे मस्जिद न ईंदो ठाहे, अंदरि घर में नथो बीठो आहे, घर में बीठो आहे, गोदर हलाए रहियो आहे। पुछ वारे पुछो त ऐनल मलिक, बादशाह किथे आहे? ऐन अमीरुल मोमिनीन, मोमिननि जो अमीर किथे आहे? त हज़रत उमर सोणे कोदर रखे सिधो दी चए त मां कंधे आङिरियूं अची वियुसि त उमर इहो आहे जंहिंजे नाले खां केसर ॾके थो, उमर इहो आहे। हाय हाय सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, शेर मुस्तफा, मुस्तफा जो शेर। जिते फलाणे बादशाह मोकिलियो आहे तोसां कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि, ॻाल्हि कर ॿुधां थो, गारो बिठायां थो, ॿुधई ॻाल्हि ॿुधां। जॾहिं बादशाह ही अख़्तर तोहफ़े में ॾिनो आहे, जे हिन अख़्तर जो हिकिड़ो ज़रो कपिड़े ते नाहे, कपिड़ो फाटी वञे, ख़ुशबू ख़तम न थींदी। ऐं ॿियो ही ज़हर जी शीशी ॾिनी अथसि, बादशाह पंहिंजे दुश्मननि खे ॻुझो ज़हर ॾियाराए छॾींदा हुआ। हे ज़हर ॾिनो त हिन जो हिकिड़ो फुड़ो खूह में विझो, उन खूह जो जेको पाणी पीअंदो सॼो ॻोठ ई मरी वेंदो। हज़रत उमर ॿई शीशियूं वरितियूं, फरमाई त उमर जो दुश्मन मुंहिंजे नफ़्स खां वधीक ॿियो केरु दुश्मन मुंहिंजो आहे ई कोन। उहा शीशी ज़हर वारी खणी ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिश शाफी, बिस्मिल्लाहिल काफी, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समाई वहुवस समीउल अलीम। या दुआ पढ़ी ऐं शीशी विधई पंहिंजे वात में, हुन बाह में तुंहिंजो दही मारी विझंदी, ज़हर कतिला। फरमाई जे मुंहिंजो रब न मारींदो त ज़हर कोन मारींदो। जे उमर जे मौत जो फ़ैसिलो थी चुको हूंदो त का बि शइ उमर खे बचाए न सघंदी, पर जे उमर जी ज़िंदगीअ न लिखियल आहे त ज़हर खे मजाल नाहे जो उमर खे मारे सघे। ज़हर जी शीशी पी वियो, हुन ॾिठो त इजो थो किरे, इजो थो फटके, पर सोड़ो उमर त मस्जिद जो गारो ठाहिण में बीठो आहे। ॿी शीशी चई हीअ अख़्तर जी शीशी आहे, उहा शीशी खणी
कहिड़ी तकलीफ़ ते मुंहिंजी घरवारी खे ज़िम जो संभालू परदेसी आया पाई पैसो पास कोन्हे हाणे घरवारी जो ज़िम थियण वारो आहे पैसो कोन्हे ख़र्च कोन्हे दाई कोन्हे ॼाणा सुञाणा कंहिंखे कोन मदीने में परदेसी बणजी आयो हज़रत उमर अमीरुल मोमिनीन घर आयो पंहिंजे बीबी साहिबा खे फरमाए थो ओ मुंहिंजी घरवारी अॼु के मुस्लमान जी मदद हली करणी आहे बीबी अर्ज़ करे थी किबला के कोई हुकुम दे साईं फरमाइनि था त मां ॿाहिरि ख़िदमत कयां तूं दाई बणजी मुस्लमान में औरत जो ज़िम्म तोखे करणो आहे घरवारी खे वरितई खाधो पीतो सामान सीधो उहो बि खयईं उन झूपड़े में आयो आहे खेमे में आयो आहे अचे घरवारी खे अंदरि छॾियईं पाण ॿाहिरि हुन सां कचहरी करे दिलि विंदराए हेठियूं मथियूं ॻाल्हियूं ॿुधाए हुनजो दुख मिटाइण जी कोशिशि पियो करे अंदरों बीबी साहबा चयो त ए अमीरुल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक ॾे त पुटड़ो जाओ हुनजो ॿुधो त अमीरुल मोमिनीन जो लफ़्ज़ ॿुधई त ॾकी वियो चई तूं केरु आहीं अमीरुल मोमिनीन में हाय 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 सोनो उमर शाम जे रस्ते सां हलियो आहे हिकिड़ो कखा घरड़ो ॾिठई वञी पुछा कई पासे में वेही अबा कंहिंजे मुल्क में वेठा आहियो चईसीं उमर फारूक जी बादशाह भला ॾे ख़बर उमर तव्हांजी का सार संभाल लहे थो चईसीं किथे थो संभाल लहे असां हिते वेठा आहियूं असांजी को पुछा ई कोन्हे तो करण वारो पोइ भला तव्हां उमर खे दाह ॾिनी आहे असां दाह त कोन ॾिनी अथऊं पोइ भला उनजो कहिड़ो ॾोह तव्हां ॿुधायो असां पोइ तव्हांजी मदद न करे त पोइ ॾोही पोइ एतिरो धन धारियो छो सची खे चारे नथो सघे हुनजी उहा ॻाल्हि ॿुधी उमर जे अखियुनि में ॻोढ़ो अची वियो ज़ार ज़ार रोअण लॻो पंहिंजो पाण खे पियो चए उमर तुंहिंजो हाणे कहिड़ो हाल थींदो जो त मुस्लमान पंहिंजे रैयतुनि जी संभाल न लधी आहे घर वियो आहे कणक जो कोड़ो पंहिंजे कुल्हनि ते रखई जीअं हमाली करण वारा मज़दूर पाण पुठियुनि ते धार खणंदा आहिनि फारूक आज़म बोरा कुल्हे ते खणी खाधो पीतो सामान खणी उन ग़रीब जे दर ते आयो अदा हे पैसा हे ॾोकड़ ही अन्न ही सामान अथई उहो पियो चए दा तूं कहिड़ो न भलो माण्हू ही रब सर उमर जी बादशाही तोखे तूं हक़दार ही हुकूमत हलाइण जो हक़दार तूं ही उमर छा ॼाणे हुनखे इहा ख़बर न हुई त को अमीर उमर इहो आहे सल्लल्लाहु अलैहि या हाय 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 हिकिड़ो मुसलमान बादशाह तमामु साले भलो खुदा वारो बादशाह नालो बि साले नालो बि हीअं चमड़ा पोश करे ऐं ईअं आम लिबास पाए राति जो शहर में घुमंदो को दर्दमंद को तकलीफ़ को मुसाफ़िर को परदेसी इहे घिटियुनि में घुमंदो राति जे सियारे जी मौसम हुजे हीअं मस्जिद खोलण जो त मस्जिद में अंदरि ईअं चुड़भुणो ॻाल्हाइण पियो अचे हिनजो कनु ॾिनई त 3 ॼणा माण्हू वेठा आहिनि मस्जिद में आहिनि 3 वीचारा अखियुनि खां न हिकिड़ो पियो चए त ॿुध उमर इहो साले जो बादशाह बि सम्झो वेठो हूंदो त मां बि जन्नत में वेंदुसि भेण असां अंधड़ा माज़ूर हिते वेठा आहियूं न रिंदी न हंधु न बिस्तर असांजी संभाल ई नथो लहे इहो बि जन्नत में सम्झो वेठो आहे त मां वेंदुसि त ॿियो अंधो ॿुध इहो जे न अलाह साईं इन साले खे रब जन्नत ॾे मोकिलियो त मां भला रुसी वेंदुसि जन्नत असां कमज़ोर ज़ईफ़ उज़र वारनि जे न या इहो इन बादशाह खे रब जन्नत में मोकिलींदो बिना असांजी संभाल ई न लहे त वरी टियों पियो चवे जे न इहो साल जन्नत जो ॿाहिरि हीअं भित ॾेई लंघंदो अहिड़ो बिन तव्हांखे चंबो हणंदो पाण में गुफ़्तगू कर बादशाह ॿारो ॿुधो
मारो बादशाह मस्जिद नोट कई सुबह जो सवेल मोकली पे नकीब के वञो फलानी मस्जिद में 3 अंधा वेठा सुबह सार दई बादशाह जो माण्हू जो पहुतो वरी असांजी का चुगली लगी वई हले बादशाह सलाम देरन के घुराए हुकुम ॾिनई त 3 सुठा बिस्तरा बि कढी छो 3 वॻा बि खणी अचो बादशाही लिबास 3 उहे बि खणी अचो ऐं 1000 जूं हिम्याणियूं उहे बि 3 खणी टिनी अंधनि खे ॾेई चई वाह हाणे त मूंसां सुलियो कंदो न हाणे त सुलियो कंदो अञा त रब सां कावड़जी वेंदो ये बादशाह ये बादशाह मुसलमाननि जा बादशाह अब तो दूल्हा बादशाह थी गुजरियो आहे हुनजे शहर में चोरी कॾहिं न थी हाणे त नहीं मिसाल चोरी में मिसाल पकड़जी भी पे तो पुलिस खंजे रिलीअ जो चाह खां कढी छॾे हा न मारणो न आहे इस्लामी कानून हुजे त इहे मारण कुटण इहे जाइज़ न आहे जेकर मुल्क में ॾुकड़ हुजे या तंगी हुजे त शरीयत में जेको चोरी जो हद आहे हथ कटणो आहे हद ई जारी न थींदी हुकूमत वक्त जी जिम्मेदारी आहे त पंहिंजे अवाम खे राज खे नौकरी ॾे रोज़गार ॾे पर अॼु रोज़गार न आहे त घर वेठे बैतुल माल में जा उन जो पंहिंजे रैयत खे ख़र्च पहुचाइण हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे हाणे जे असांजी हुकूमत अला थोरो छा को सुठो को हाकिम आणे बाक़ी कहिड़ा कलूर अथनि कहिड़ी असांखे हुकूमत फ़ाइदो ॾिनो आहे हा बिजली असां ॿारियूं त हिकु हुन जा 2 बिल गैस जा असां 2 बिल वठनि जे रोड ते का गाॾी हले त उन गाॾीअ ते 2 असां टैक्स वठनि हे जेकॾहिं नओं रोड को मिसाल के 5 मेरे ठाहे थो पिन वारी भूंगी अटे हंधा त चंदो ॾियो जिथे किथे ॾिसो रोडनि ते भूंगियूं ठाहे वेठा तव्हां अवाम जे लाइ ठाही आहे का पुल ठाहियो मोरी ठाहियो या रोड ठाहियो अवाम खे सुख ॾिनो पर उन ते तव्हां पैसा छो था वठो वेठा आहियो त इस्लामाबाद में उहे उते उन्हनि में पंहिंजो बंगलनि में एसियुनि में उन्हनि खे कहिड़ी ख़बर त काथे जो ग़रीब माण्हू अहिड़ो कीअं थो वक़्तु गुज़ारे उनखे कहिड़ी ख़बर ग़रीब मिसकीननि जो वक़्तु कीअं गुज़रंदो आहे बादशाह खे पंहिंजे रैयत जी राज जी संभाल रखणी आहे हींअर त घणा दावाऊं कंदा बाबा तव्हांखे त हितां तव्हांखे दादूअ में माखीअ जी नहर वाहे ॾींदासीं वोट रुॻे ॾियो वोट ॾेई असांखे चाढ़ियो पोइ तव्हांजा ठहियल कहिड़े बदिराए ॾींदासीं बादशाह जे कोर्ट में केस आयो तुंहिंजी शर्म चोरी थी वई आहे बादशाह उन घुरायो जंहिंजी चोरी थी वई कि तुंहिंजा कंहिंमें शक आहे या पाड़े तुंहिंजे में कहिड़ा के लोफर बदमाश हुनजा नाला ॾे नाला ॾिनई पोइ 50-60 माण्हुनि जा सभिनी खे बादशाह घुराए चई बाबा हिन मुंहिंजे कोठे में अंदरि हिकिड़ी रस्सी हीअं ॿधल आहे इहा रस्सी में हितां वञो हीअं हथ विझूं पर हुन दरवाज़े खां निकिरो जेको चोर हूंदो हुनखे इहा रस्सी पाण ॿधजी वेंदी ही जादूगरी जी रस्सी आहे जेको चोर हूंदो हुनखे पकड़ींदी बाक़ी जेको चोर न हूंदो उहो हीअं हलियो वेंदो हथ विझूं हुनखे कुझु न चवंदो माण्हू त जेके चोर न हुयासीं हथ विझंदा विया घिसकाईंदा विया निकिरंदा विया जेको चोर हुयो उन ई चयो भई त मूंखे चंबड़ी पए हथ ई कोन पई हिन वरी छा कयो त रस्सीअ खे कारण लाहे छॾी ॿाहिरि जेॾी महिल निकिरंदा ॾिठो जंहिंजो हथ कारो आहे चए हे चोर न आहे जंहिंजो हथ कारो आहे रस्सी खे हथ विझूं आयो जेको चोर हुयो हुन हथ ई न लाथो हथ अचो हुजे चोर तूं सहम हुजे समझ हुजे मामला फहमी हुजे इल्म में बि कुशादगी हुजे ऐं जिस्मी सलाहियतूं बि मज़बूत हुजनि इहो बादशाह बणजण जो हक़दार आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सालम खे वोट न ॾिजाए शराबीअ खे वोट न ॾिजाए गुनहगार फासिक खे वोट न ॾिजाए जेकॾहिं बेदीन
सब तो रहमतुल्लाह अलैह साले बादशाह साले बादशाह मारे रोदार करे साईं तुझो को रिश्तेदार सदाए थो तुझो माइटवा मु गरीब जे घर में घिरी तो थे मुझी ज़ाल हुस्न जमाल वारिया वो रात जो चा करे मुखे मोचड़ा घर तड़ाए छड़े ऐं पाण च बदफेली करे थो खुदारा मुझे इंसाफ थे हज़रत उमर चयो त अचे तो तुझे घर में हा थी अचे आई तुझो माइट तुझो भाणज सदाए थो तुझी भेण जो पुट हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ चयो अब हाणे जेॾी महिल तुझे घर में अचे ओॾी महिल मूंखे ॿुधाइजां जे तुंहिंजा दरबार में जेके बीठल आहिनि मूंखे मिलण ई नथा ॾियनि अचण ई नथा ॾियनि मां मिलां थो सां कीअं हींअर भले कीअं मुश्किल सां तोसां मिलियूं आहिनि सभिनी दरबारनि खे घुराए उमर ने आदिल ऐलान कयो त ही माण्हू जेकॾहिं अधु राति जो बि अचे त रस्तो न रोकजोसि जेॾी महिल बि अचे मूंसां जल्दी मिलाइजोसि 3 रातियूं गुज़रियूं रात जो बेगा टाइम मुझे वो माण्हू आहे दरबारनि खे बादशाह सां मिलायो जिसे हाणे वो ज़ालिम आयो आहे शराब जे नशे में हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ तलवार हथ में खणी तलवार हथ में खणी सिधो ने गरीब जे घर में आया घर में अची ॾिसे त वो बदमस्त शराब जे नशे में अलूट पियो आहे हिन घर धणी खे चई त ॾियो विसार बत्ती उझाई तलवार म्यान मां कढी ठका जो हेठि सिसीअ में त गिची धार थी वियसि ये सुतल होती उपट मारी हाणे बत्ती बारी उन माण्हू जेको मक़तूल हो उन जो मुंहुं ॾिसी ऐं चई अल्हम्दुलिल्लाह पोइ उन माण्हू घर धणी खे चई त का मानी टुकुर हूंदो तो वटि मां गरीब आहियां अबरा तबरा के टुकर टांबा के सुकल हूंदा जेको मथे खणी मानी जेका पारूथी सारूथी सां खणी आयो उहा खाधई दुआ घुरी कि हाणे इजाज़त आहे मूंखे चई इजाज़त ईअं न ॾींदो मां तुंहिंजी महिरबानी तुंहिंजो शुक्रियो मूंसां अदल कई पर इहो त ॿुधाए त इहो राज़ कहिड़ो जो अचे थो तेरे ॾीओ उजायो पोइ हुनखे क़त्ल कई वरी ॾीओ ॿारायो हुनजो मुंहुं ॾिठी वरी मानी घुरियई इहो छा राज़ हुयो भई ॻाल्हि इहा आहे जेॾी महिल तूं मूंखे दाह ॾेई वे ओॾी महिल मूं कसम खणी छॾियो त मां तेसी ताईं मानी न खाईंदुसि पाणी न पीअंदुसि जेसी ताईं हुन ग़रीब सां इंसाफ़ न कंदुसि पोइ 3 ॾींहं 3 रातियूं मूं निंड न कई आराम न कयो रब खां दुआ पे घुरियमि त मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद कर इन ज़ालिम खे सज़ा ॾियां जे मुंहिंजे रैयती जी लच लुटी आहे जेॾी महिल तो मूंसां अचे ॻाल्हि कई मां आयुसि ॾिठुमि त मां सुतो पियो आहे पोइ ॾीओ हिन जे लाइ बंदि करायुमि बत्ती उझारायुमि त मतां तो चए मुंहिंजो भाणेजा मतां भेण जो नंगु यादि पए मतां हथ रुकिजी वञे मतां मुंहुं ॾिसां उहा माइटी वारी शफ़क़त दिलि में अची वञे तॾहिं ॾीओ उझारायुमि त इन पकमीरे जो मुंहुं न ॾिसां ईअं उफट मारे छॾियांसि पर जेॾी महिल क़त्ल करे ॾीओ ॿारायुमि ॾिठुमि त मुंहिंजो भाणेजो आहे ई कोन ही त को ॿियो ज़ालिम आहे जेको मुंहिंजो रिश्तेदार सदाए अहिड़ो ज़ुल्म ते कयो पोइ रब जो शुक्र अदा कयुमि त मुंहिंजे घराणे मां मुंहिंजे के रैयती खे का तकलीफ़ न रसी 3 ॾियारनि जो बुखाया हुयुसि तॾहिं तोखां मानी घुरियमि तुंहिंजा पारूथा सुकल टुकर बि मूंखे ॾाढा वणिया जो 3 ॾींहंनि जो बुखार हुयुसि दुआ घुरो रब शल पाकिस्तान में भी कोई अहिड़ो हुक्मरान अदल इंसाफ़ वारो आहे मौला कर करम सां बांधड़नि जे हाल जे मथां ज़ालिमनि खां बचाए शराबियुनि खां बचाए जाए औरतुनि जी हुक्मरानी खां बचाए जाए मौला उहे हाकिम ॾे जेके मदीने वारे मीर जा गुलाम हुजनि सल्लल्लाहु अलैहि मुंहिंजा प्री प्यारा अॼु मुस्लमान ते चौधारी काफ़र घेरो करे विया आहिनि अॼु मुस्लमान वीचारो काफ़रनि जे नरगे में थी वियो हो
और कमीने पे चयो त इराक रू इजाज़त ॾे न त हमलो कंदुसि ये मायनाकार ॾिसी वञनि हुन वीचारे इजाज़त ॾिनी आहे त इजाज़त छाजी मां वरी बि हमलो कंदुसि अरे कल ताईं त हे रिंगट पे ॻायो त इजाज़त ॾे इजाज़त मिली हाणे कहिड़ो जवाब आहे फ़क़ति मुस्लमाननि खे सेरबार करण जे लाइ मुस्लमाननि खे नेस्त नाबूद करण जे लाइ इहे संभाह था कनि पिया पर इस्लाम ते वॾियूं आज़माइशूं अॻु बि आयूं आहिनि पर हे मज़हब रब जो सचो मज़हब आहे इंशाअल्लाह इस्लाम खे रब कामयाब कंदो ॾुखनि जा ॾींहं थोरा आहिनि ओ अमेरिका भली मौजूं कर भली मन मस्तियूं कर भली इहे ज़ुल्म जो बाज़ारूं गरम कर पर इंशाअल्लाह मुस्लमाननि जा बि दिहाड़ा अचण वारा अथई मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जा बि ॾींहं अचण वारा अथई तुंहिंजी चोटी ढहंदी तुंहिंजो अमेरिका भोरा भोरा थींदो उन कुफर जे कोटनि ते इस्लाम जा झंडा फड़कंदा मोट मोहम्मद मौलैया मोट मोहम्मद मौलैया उन्नल कर बोरारी सोज फकीरनि दाननि खे चोर फिरी सोदारी मोट मोहम्मद हेॾो धोती वारो बीठो आहे हेॾो पतलून वारो बीठो आहे मुस्लमान खे ईअं तारियूं बीठा आहिनि जीअं ॿिली कुएं खे तकियूं बीठी हूंदी आहे पर इंशाअल्लाह मुस्लमान मुस्तफ़ा जो शेर ॾुखिया ॾींहं थोरा हूंदा आहिनि आज़माइश जा ॾींहं थोरा हूंदा आहिनि ए काश जे मुस्लमान मदीने वारे आका जे तरीक़े ते हले हा पाण में मुहबत रखे हा त ही ॾींहं कोन ॾिसे हा ग़लती त असांजी पंहिंजी आहे पर मूंखे मूं पिरियनि मेरो ॾुखी न मटियो मेरा यूं गदलायूं कहिड़ा तड़ायूं पर आयूं त हुन यार जा सॾजण वारे पाकिस्तान जी तोखे भारत मुंहिंजा सोरा नबी सरदार पाकिस्तान जी तोखे भारत तुंहिंजे ग़ुलामनि सां तुंहिंजी जोटी तुंहिंजे ग़ुलामनि सां अजवा बयानी जे ॿार पाकिस्तान जी तोखे कम इजनी ठाहियो त छा थियो इजनी ठाहियो त छा थियो अमेरिका वटि पायो त छा थियो तुंहिंजी मदद ते आहे असां पक सां असांजा बेड़ा पार पक सां मुंहिंजा सोना नबी सरदार ॾींहं ॾुखिया बि गुज़री वेंदा ॾींहं ॾुखिया बि गुज़री वेंदा ऐं ककर जा कर्म ॼाण के ईंदा ककर कर्म जा ॼाण के वसंदा ककर ओ मिठड़े मोहम्मद जा आहियूं बाला मिठड़े पक सां असांजा बेड़ा पार पाकिस्तान जी मुंहिंजा सोना नबी सरदार इंशाअल्लाह रब कंदो दिल्ली ते वाशिंगटन ते साओ झंडो फड़कंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह पर छाजे लाइ जो इन खे रब इल्म में बि जिस्म में बि ताक़त अता कई आहे जिस्मानी ताक़त बि आहे ऐं इल्मी ऐं रूही कुवत बि आहे
हाणे चयूं त भला साईं तुंहिंजी ॻाल्हि सची, नबी सगोरे खे चयूं तुंहिंजी ॻाल्हि सची, पर हाणे जेका निशानी त तव्हांखे ॾेखार हाणे तवजह फरमाइजो। वरी ॿियो मौज़ू शुरू थो थिए, ॿियो मौज़ू शुरू थो थिए। हा साईं जे तालूत सां बादशाह बढ़ाई त इन जे मुल्क जी बादशाहत जी का निशानी ॾेखार। वकाल लहुम नबियुहुम इन आयत मुल्की, उन्हनि जे नबीअ उन्हनि खे चयो त इन जी बादशाहत जी निशानी इहा अथव जो ताबूत सकीना तव्हां वटि मलाइक खणींदा। ताबूत सकीना मलाइक तव्हां वटि खणी ईंदा, इहा निशानी अथव त तालूत तव्हांजो बादशाह। ताबूत सकीना छा हो? हिकिड़ी पेटी हुई जेका 3 हथ डिघी 2 हथ विकिरी। तफ़सीर कुर्तबी वारे लिखियो आहे त 3 हथ डिघी 2 हथ विकिरी। हिकिड़ी संदूक हुई, उन संदूक जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा कपिड़ा हुआ, हज़रत हारून जा कपिड़ा, पटको, लठ, दस्तार ऐं जुती मुबारक में रखियल हुई। छा रखियल हुई? अल्लाह जे बक़ियतुम मिम्मा तरक आल मूसा व आल हारून। रब जो क़ुरान, रब जो